अॼु असांजे विवेकानंद एजुकेशन सोसाइटी में 20,000 ॿार आहिनि। जॾहिं मूं हीअ संस्था हिन में मां आयसि तॾहिं असांजा ॿार रुॻो 256 हुआ। सिंधी मीडियम ऐं हिंदी मीडियम हो। मां जॾहिं हशू आडवाणीअ सां गॾु हुयसि, दादा हशू आडवाणीअ सां गॾु हुयसि, त हुन मूंखे जेको ॿुधायो मां उन सां अहिड़ो त इम्प्रेस थी वियसि जो मूं चयोमांसि मूंखे जेको बि तई कमु ईंदा मां तव्हांजी मदद कंदसि। उन खां पोइ मां हिन संस्था सां जुड़ी वियसि ऐं मूं हीअ संस्था 1964 में जॉइन कई। मूंखे यकदमि हशू जीअ ट्रेनिंग लाइ मोकिलियो, छाकाणि मां सिंपल BA पास करे कराचीअ मां आई हुअसि। मूंखे चई तोखे ट्रेनिंग करणी पवंदी, पर छाकाणि त मूंखे स्कूल में कमु करिणो हूंदो तंहिंजे करे मूंखे BA में न मोकिले D.Ed कराई, जेका पार्ट टाइम इंस्टीट्यूशन हुई। मां जीअं ई D.Ed करे आयसि साल पूरो करे त मूंखे अंग्रेज़ी मीडियम तंहिं विच में खोलियो हई। चई हाणे हीउ तुंहिंजो बेबी आहे, तूं हिनखे संभाल ऐं हिनखे अॻियां वधाए। ऐं उन ॾींहं खां वठी मां हिन संस्था सां जुड़ी आहियां ऐं मां कमु कंदी पई अचां। ऐं हशू जी जेसि ताईं हो मां उन सां ई जुड़ियल हुअसि। हीअ इंस्टीट्यूशन हीअं वॾे पौधे वांगुरु वधी वई आहे। असांखे 27 इंस्टीट्यूशन्स आहिनि, सभु कुझु आहे हिकु मेडिकल कॉलेज खां सवाइ। जॾहिं तव्हां स्कूल शुरू कयो तॾहिं 40 ॿार हा, इहा ॻाल्हि हा, असांजे स्कूल में जॾहिं मूं इहो जॉइन कयो त 40 ॿार असांजे KG क्लास में आया हुआ, जेके SSC ताईं 1975 में आया। ऐं उहा पहिरीं बैच हुई जंहिं असांजे SSC एग्ज़ामिनेशन में एसे जो एग्ज़ामिनेशन ॾिनो ऐं असांजी 100% रिज़ल्ट आई हुई। ऐं अॼु असांजी हिकु हिकु क्लास में 66 ॿार आहिनि, तमामु रश आहे। ऐं असांखे हिकु डिवीजन जे बदिरां हिकु हिकु क्लास जा 6 डिवीजन्स आहिनि इंग्लिश मीडियम में। मां ॾाढी ख़ुशि आहियां त असां वटि तारीख़ जी ॿुधायो, बर्थ डेट जी। मुंहिंजी जनम तारीख़ 29 मार्च 1926। मां पाकिस्तान मां BA पास करे पहिरीं बिहार में वई हुयसि। उतां पोइ शादी करे मां कलकत्ते में वियसि। कलकत्ते में मां 14 साल हुअसि। जॾहिं मां बॉम्बे में आयसि मां हशू जीअ सां गॾु हुयसि ऐं उन सां ॻाल्हाइण खां पोइ मूंखे एॾो थियो उत्साह जो मूं उहा इंस्टीट्यूशन जॉइन कई ऐं अञा ताईं 50 सालनि खां वठी मां हिन स्कूल सां जुड़ियल आहियां।